वेलकम बैक खुश आमदीद बलिकार चाय जो दौर स्टार्ट थी चुको है लेकिन नवाज घर में भी चाय जो दौर स्टार्ट थी वो होंदो अब हाँ भी चाय पीण जे मूड में होंदो या चाय तैयार थी वही होंदी है हिन तैयारी में होंदो त हाँ चाय ठाइणी है छाजे करे जो सुबह जो टाइम आहे जॾहिं सुबह जो वक्त हुजे चाय न हुजे त पोइ सुबह जो मज़ो त अची नथो सके सो सुबह जो मज़ो जेकॾहिं वठणु चाहियो था त पोइ चाय ज़रूरी है सो बहरहाल चाय बिल्कुल अची चुकी है मां भी चाय पिया पई मेहमान भी चाय पियनि पिया मेहमान सां कचहरी उतां ई कंटिन्यू कंदासीं जितां असां छॾी हुई जुल्फकार साहब सिंगर के हवाले से गाल पे हली तो सॉन्ग्स ऐं शायरी ऐं सिंगर बुधाए पे तव्हांजी शायरी कंहिं सिंगर गाई है कहिड़ा अव्हांखे पसंद आया वधीक? जी हाँ मां ही बुधायो तो मुझी शायरी जेका मुखे खबर पई तो जिन सिंगर्स गाई है उन्हनि में गुलजार गुल जो है गाई उन खां पोइ मुरीद साहिल गाई सार जॾहिं जॾहिं अवां जी सार ईंदी आहे तॾहिं तॾहिं असांजी हार थींदी आहे ऐं उनखे मूं बि गायो। अच्छा अच्छा उन में शायदि अवां जो आवाज़ बि हो हुन खां अलावा बि हिकिड़ी उर्दू जी सिंगर आहे का उज़मा बेग उन बि हिकिड़ो हा मुंहिंजे ख्याल में त ॾाढो कठिन सफ़र आहे ॾाढो कठिन सफ़र आहे कटिजे ई नथो समुंड आहे घटिजे ई नथो जी हा उन बि तमामु सुठो ॻायो तमामु बहितरीन जी हा तो ये जेके आहिनि मुंहिंजा गज़ल जेके आहिनि काफ़ी पसंदि कया विया ऑडियो में आहिनि उहे रेडियो ते काफ़ी हलंदा रहंदा आहिनि पाकिस्तान रेडियो पाकिस्तान कराची ते हिन खां अलावा बि कंहिं दोस्त ॿुधायो त उहो जेको आहे मुंहिंजी शायरी खे कंपोज़ करे रहियो आहे मां सुठी ॻाल्हि आहे शायरी जी प्रॉपर्टी त हूंदी कान्हे जॾहिं हुन तख़लीक़ करे छॾी त पोइ उहो पब्लिक प्रॉपर्टी हूंदी आहे जंहिंखे वणे उहो जहिड़े तरीक़े सां हुनखे करे मुझे ख्याल में तो पब्लिसिटी जो बेहतरीन तरीको है जॾहिं कोई सिंगर को फनकार गाए तो वो जल्दी आवाम ताईं हकीकत ये है कि जॾहिं फनकार पंहिंजो आवाज़ ॾिए थो उन लफ़्ज़नि खे लफ़्ज़ असल में उहे उन्हनि में एतिरी जान न हूंदी आहे पर जॾहिं फनकार उनखे आवाज़ ॾींदो आहे त उहे जहिड़ा थी पवंदा आहिनि उहे माण्हुनि ते तमामु घणो फौरी असरु कंदा आहिनि असरु कंदा आहिनि उहा शइ जेका आहे पोइ वरी हिकिड़ी माना उन में दवा मची वेंदो आहे वधीक वक़्त ताईं माण्हू खे यादि रहंदी आहे साईं मूंखे ख़ुशी थींदी तव्हां जेकॾहिं ॻाईंदो कहिड़ो शायरी गाईंदो अच्छा सच्ची अच्छा कोई हिकिड़ो त ॿुधायो अले अले मुंहिंजा मारूड़ा न मतिलबु छा असांजा मारूड़ा कोन्हनि असांजो नालो बादल ट्रेडो असांजे पीउ जो नालो इकबाल काणो असांजे दादा जो नालो काला मतलब काला काणो ट्रेडो ही छा को छा है मतलब नाल तरक्की कया नस्ल जेके हूंदा त हिकिड़ो ई नालो या पूरी ज़ात पोयां लॻंदी आहे न नाले जे ज़ात बात के छॾियो जी सब्जेक्ट कतरा शायरिंग हर मुख़्तलिफ़ शहर में असांजे माण्हू रहंदा अच्छा 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 चैनल जा माण्हू रहंदा हर शहर में हर ज़िले में हर यूसी में हाँ हर यूसी में असांजे हिकिड़ो बचे कतरा आहिनि अच्छा चलो चलो ठीक है तव्हांखे गानो ॿुधायूं था सही आहे इन खां पहिरियों जुल्फकार साहब अव्हां ईअं न सम्झो तव्हांखे छॾे ॾींदासीं अव्हां खां सॉन्ग ॿुधणो आहे ऐं अव्हां जे ई आवाज़ में अव्हां जी शायरी कंहिंजी बि हुजे उहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे बहरहाल अव्हांखे ॿुधाइणो पवंदो पर मुंहिंजे ख्याल में त सलीम खां हिकिड़ो सुठो सॉन्ग न ॿुधो सलीम खे त ॿुधो हूंदो है न सो सलीम जी अव्हां रेडी आहियो जी हाँ बिल्कुल त हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत तमामु बहितरीन सॉन्ग थी वञे जी हाँ सिंधी सॉन्ग हाँ सिंधी कहिड़ो नालो वालो ॿुधायो को अवाम खे ख़बर पए तव्हां कहिड़ो ॿुधाइण वारा आहियो तो भी ॿुधाए सघां थो पर हींअर त सिंधी हले पई ठीकु आहे प्यार जिते मिलंदो आहे पखड़ा होते अडींदायूं पखड़ा होते अडींदायूं कुर्ब वारनि खे सॾींदायूं प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा होते अडींदायूं पखड़ा होते अडींदायूं मोहब्बती माण्हू सॾींदायूं प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा होते अडींदायूं पखड़ा होते अडींदायूं
जा असां सिकायल हूं, मोहब्बत जा असां मारियल हूं, सिक जा असां सिकायल हूं, मोहब्बत जा असां मारियल हूं, प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा होते अॾींदा आहियूं, पखड़ा होते अॾींदा आहियूं, कुर्ब वारनि खे सॾींदा आहियूं, प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा होते अॾींदा आहियूं, पखड़ा होते अॾींदा आहियूं। वारनि खे अब्बास अली शाह पंहिंजो ॾींदा आहियूं सा, प्यार वारनि खे अब्बास अली शाह पंहिंजो ॾींदा आहियूं सा, प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा होते अॾींदा आहियूं, पखड़ा होते अॾींदा आहियूं, कुर्ब वारनि खे सॾींदा आहियूं, प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा होते अॾींदा आहियूं, पखड़ा होते अॾींदा आहियूं, पखड़ा होते अॾींदा आहियूं, पखड़ा होते अॾींदा आहियूं। जबरदस्त जबरदस्त सलीम, तमाम बेहतरीन, वॾी वॾी महिरबानी जो हिन महफ़िल में हिकिड़ो नओं रंग आणे छॾियो आहे न। छा ज़बान हली वई छा? न न ये गानो वाले मुके सियासतदान कीअं गाईंदो? कीअं गाईंदो? कीअं गाईंदो? ओ वोट जिते मिलंदो आहे कपड़ा उते छंडींदा, ओहो वाह, वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। त पोइ सलीम जे ऐं बादल जे ख़ूबसूरत आवाज़ खां पोइ जेकॾहिं बादल ट्रेडे जे आवाज़ खां पोइ जेकॾहिं अभान जो ख़ूबसूरत आवाज़ हिन महफ़िल में थी वञे त असल में ईअं थींदो जो जेकॾहिं तव्हां इंसिस्ट कंदव मूंखे त आउं वरी पंहिंजो जहिड़ो आवाज़ आहे उन ई आवाज़ में ॻाइण जेको आहे उहो थोरो मूंखां ॾुखियो आहे। कोशिश त कयो, हिन प्रोग्राम में जेको महिमान ईंदो आहे ॻाईंदो ज़रूर आहे। हाँ, सो जेकॾहिं अवां बि ॿ लाइनियूं बेशक ॿ लाइनियूं हुजनि जेको मुंहिंजो मनपसंद सॉन्ग हुजे, मुंहिंजे पसंदि जो जेको बि सुठो मुठो गानो हुजे, लता जो हुजे, रफ़ी जो हुजे, मुकेश जो हुजे, मेहंदी हसन जो हुजे, नूरजान जो हुजे, मेडोना जो हुजे, प्रियंका जो हुजे, जलाल शाह जो हुजे, या बादल ट्रेडे जो हुजे। हाँ अच्छा जी जी बिस्मिल्लाह। अच्छा अवां सोच में मूंखे तव्हां वाकई सोच में विझी छॾियो आहे। म्यूज़िक आउं ॿुधंदो आहियां शौक़ सां, पर आवाज़ एतिरो सुठो कोन्हे जंहिं करे मूंखे मुंहिंजो ख़्यालु आहे साईं बादल साहब तव्हां जेको आहे मूंखे ॿुधायो त आउं जेको आहे हिते नज़म पढ़ी थो ॿुधायां तव्हांखे। ठीकु आहे? हा 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 नज़म उनका पूरा गानो याद हलो गानो गानो आवाज़ हिन में ज़हन जे कंहिं कुंड कुर्छ में ॻोल्हे आणियो उन खां पोइ उनका पूरी मुकेश जो गानो ॿुधाया। अच्छा पोइ हाणे ईअं कंदासीं, नज़म मां पढ़ंदुसि, गानो वरी तव्हां ॿुधाए ॾिजो मुंहिंजे पारां। ठीकु आहे? त ॿ लाइनियूं अवां खां ॿुधंदासीं त ज़रूर। गानो अवां गाइणो पवंदो उस्ताद। फिलहाल नज़म ठीक है, ठीक है। तुंहिंजा ॻोढ़ा
मुंहिंजा ॻोढ़ा साॻे रंग जा मुंहिंजा घोड़ा तुंहिंजा ॻोढ़ा मुंहिंजा ॻोढ़ा साॻे रंग जा ॻोढ़ा तुंहिंजो रत मुंहिंजो रत साॻे रंग जो तुंहिंजा ॻोढ़ा मुंहिंजा ॻोढ़ा साॻे रंग जा तुंहिंजो रत मुंहिंजो रत साॻे रंग जो तुंहिंजे मुंहिंजे विच में पोइ छो हेॾो वेछो तुंहिंजे मुंहिंजे विच में पोइ छो हेॾो वेछो तुंहिंजे बुत मां खुशबू बहके मुंहिंजे बुत मां बूए अचे थी लोक चवे थो रोअण अचे थो लोक चवे थो रोअण अचे थो ॾिस मां तेल फुलेल कयां थो वाह वाह पोइ वाह तूं ॾिस हा तूं ॾिस तो में मुंहुं में आको वेछो चंड हवा ऐं उस चंड हवा ऐं उस तो लाइ मूं लाइ आहे साॻी घर जो अंगण घर जी छित तो लाइ मूं लाइ आहे साॻी तो लाइ स्कूल तो लाइ रांदीका तो लाइ रोज़ वेस वॻा वाह 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 जबरदस्त तो लाइ स्कूल तो लाइ रांदीका तो लाइ रोज़ वेस वॻा मूं लाइ चोली आहे साॻी तो ऐं मुंहिंजो अमड़ अबो आहे साॻियो वाह 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 तो लाइ आहे आला स्कूल मूं लाइ छो पीलो स्कूल तो लाइ आहे आला स्कूल मूं लाइ छो पीलो स्कूल जे मुंहिंजे रग रग में आ पीलाण भरी तो लाइ कलब तो लाइ गाॾी मुंहिंजे कंध लाइ तेज़ कुहाड़ी तो लाइ कलब तो लाइ गाॾी मुंहिंजे कंध लाइ तेज़ कुहाड़ी जबरदस्त उन बदबूदार अहिड़े समाज लाइ छो न खणी थो यार कुहाड़ी वाह 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 इन बदबूदार अहिड़े समाज लाइ छो न खणी थो यार कुहाड़ी ही तबकाती निज़ाम उखेड़े को शांत भरियो नगर अॾिजे वाह 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 ही जबरदस्त तबकाती निज़ाम उखेड़े को शांत भरियो नगर अॾिजे दुनिया जे हिन ॻोल्हे खे सुख बराबरी प्यार जो संसार बणाए मिटाइजे हर हिकु वेछो तुंहिंजा तुंहिंजा ॻोढ़ा मुंहिंजा ॻोढ़ा साॻे रंग जा तुंहिंजो रत मुंहिंजो रत साॻे रंग जो तुंहिंजे वाह, मुंहिंजे विच में ज़बरदस्त, पोछो हेॾो वेछो जबरदस्त जबरदस्त तमाम बेहतरीन नज़म तमाम बेहतरीन खूबसूरत अकासी मोशे जी ॻाल्हि हुई हिन में मोहब्बत जी अकासी हुई ऐं हिकिड़ो जोश ॾियारण वारी ॻाल्हि हुई हिन में तमामु कंहिंखां इंस्पायर थी अवां लिखियो मतिलबु मोशे जे हालतुनि खां असल में हीउ जेको असांजो मुआशिरो आहे उते जिते न्याणियुनि सां नाइंसाफ़ी आहे राइट उहो घर खां उहा शुरूआत जेका आहे घर खां थिए थी बिल्कुलु जिते पुट ऐं धीउ जो जेको फ़र्क़ु आहे तफ़रीक़ रखी वञे थी इहो जेको आहे अॼुकल्ह उतां पढ़े खां शुरू लिखे थिए मुआशरे थी में बि वरी इहा ॻाल्हि उतां खां ख़तमु पोइ न वरी थिए जेको ॿियो स्टेप हिन में ॿुधायो वियो आहे त उन में जेको आहे उनजी एजुकेशन आहे एजुकेशन पुट लाइ त हिकिड़े क़िस्म जी आहे न्याणी लाइ ॿिए क़िस्म जी आहे त हीअ शयूं जेके आहिनि असांजे सिस्टम में मौजूदु आहिनि माण्हुनि खे जेको आहे अवेयरनेस ॾियणी आहे माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदासीं त उहो इहो जेको आहे हिकिड़ो सिलसिलो जेको आहे उनखे सेट करे सघंदासीं हा इहा तमामु बहितरीन ॻाल्हि कई हिन महिल ताईं बेशक असां आज़ादु थी चुका आहियूं पर ख़बर न आहे छो इहे जेके ॻाल्हियूं आहिनि हिन महिल ताईं असांजे मुआशरे मां वयूं न आहिनि अॼु बि न्याणीअ खे ख़बर न आहे छो घटि सम्झो हा इहो शाइरीअ जो जेको हिकिड़ो नमूनो आहे न उहो मां बिल्कुलु ॾिठो तव्हां इहा ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे ना असांजो वॾो शाइर आहे असांजी तबकाती निज़ाम खे सम्झे थो असां ई ॿुधाए पियो त ऐं तव्हांखे इहा न आहे ख़बर त मुंहिंजूं नज़रूं केतिरियूं तेज़ आहिनि ॿियो गानो यादि आहे न मेरी तलवार जिसका दम है वो के वार तौबा तौबा इस्तग़फ़ार हीअ तव्हां थोरो परते थी वियो ना मूंखे शक आहे कोशिश मूंखे बि शाइरी अचे थी उहो चवां त थी त एतिरी ख़ूबसूरत शाइरी मां तो चए थो त हीउ वायर आहे न मुंहिंजो ख़्यालु रखो हा वायर जेको आहे न वायर जो ख़्यालु रखो वायर ते पट किरे थो बार बार ठीकु आहे वायर जो ख़्यालु असां रखूं पिया पर तव्हांजे हथ जो ख़्यालु बि रखूं पिया तव्हां परेशान न थियो उहो ठीकु आहे मुंहिंजी नज़र ख़राब आहे चश्मो न आयो पर पोइ बि गज़ल मूंखे यादि आहे तुंहिंजो मुंहिंजो जोड़ बि कीअं आहा तुंहिंजो मुंहिंजो जोड़ बि कीअं वाह 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 तुंहिंजो मुंहिंजो जोड़ बि कीअं तुंहिंजो मुंहिंजो जोड़ बि कीअं मां ग़रीब जो पुटु तूं अफ़सर जी थी वाह 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 रोई रोई मां बीए कयो आहे छा रोई रोई मां बीए कयो आहे तूं आई कंप्यूटर में MSc
जो मुंहिंजो जोड़जी थी वाह 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 हिकी शर्ट मां धोई धोई पाया अच्छा हिकी शर्ट मां धोई धोई पाया तुंहिंजा जोड़ा 130 वाह 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 अॻिते तुंहिंजे लाइ अमीर छोकरा तुंहिंजे लाइ अमीर छोकरा पर्सनैलिटी भी तो ॾिसो तुंहिंजे लाइ अमीर छोकरा मूं लाइ चङी मासी मुरादा जी धीअ तुंहिंजो मुंहिंजो जोड़ बि तूं हाय 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 वाह 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 गरीब जो पुट तूं अक्सर जी धीअ तुंहिंजो मुंहिंजो जोड़ बि तूं वाह 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 छा छा त अदा हुई पढ़ण में वॾी महिरबानी ॾाढी सुठी कलेक्शन आहे मुंहिंजी ॾाढी वणी हुयो कंहिंजे लाइ इहो लागे न मतिलबु कंहिंजे लाइ त हूंदो का त ख़ासि आला में वफा हा हा वफा के डेडिकेट वफ़ा खे डेडिकेट कयो आहे ठीकु आहे त पोइ हाणे वफ़ा वफ़ा आहे या बेवफ़ा आहे इहो त ख़ैर ब्रेक खां पोइ ख़ुलासो ब्रेक खां पोइ ॿुधो 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 उहो ख़ुलासो ब्रेक खां पोइ खुलंदो ठीक है ठीक है इहो ख़ुलासो जेको आहे थोरो देरि सां खुलंदो फिलहाल नाज़रीन वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो सो ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ वापसि अचूं था वञो काॾे बि न ॾिसंदा रहिजो हिकु नओं सुबुह